छा को आइनी बहरान पैदा थी सके थो जेका ॻाल्हि ऑपोजिशन करे पई त 4 ॾींहं देर थी चुकी आहे ऐं आइन तहत 14 ॾींहंनि खां मथे जेकॾहिं मामिलो वञे थो त पोइ उहो आइन जे ख़िलाफ़ु हूंदो ऐं इन कॉन्टेक्स्ट में इन ॻाल्हि खे बि मद्देनज़र रखंदे त हुकूमत पंहिंजो कहिड़ो काउंटर आर्ग्यूमेंट ॾिए पई त आइन जो आर्टिकल 54 पंहिंजी जाइ ते जंहिं तहत ऑपोजिशन घुर करे पई पर उन ई आइन जो आर्टिकल 254 कुझु ॿियो ॿुधाए थो त मौजूदा सूरत हाल में जेकॾहिं को रीज़न मौजूदु आहे त उन सूरत में घुर्बल जेको मुदो आहे उन खां वधीक बि वञी सघिजे थो ऐं उन शइ खे उन कार्रवाई खे कालदम नथो करार ॾेई सघिजे। असांजी ज़रूरु असांखे सम्झाइजो छा मामिलो आहे। नजिया इहो पासो आइनी को हूंदो सादो सिधो सादो मामिलो आहे सफ़ा आइन जो को बुरान त न थियणु घुरिजे छो त इहो नो कॉन्फिडेंस जेके मूव्स आहिनि उहो कॉन्स्टिट्यूशन जेको आहे सो आम रवाजी जेको आहे प्रोसेस आहे ऐं छो त इन में पार्लियामेंट जो क़ौमी असेंबली जो मुदो आहे सेनेट जो तव्हांखे हर 3 साल खां पोइ जेको आहे सिधो सो मामिलो आहे त अपोज़िशन कंहिं बि वक़्तु जेको आहे सो नो कॉन्फिडेंस आणे सघे थी सिटिंग गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु सिटिंग प्राइम मिनिस्टर जे ख़िलाफ़ु ऐं उन में जेको आहे सो इन 14 ॾींहंनि जो जेको आहे सो रिक्वेस्टन घुराई जेको आर्टिकल 54 में प्रोवाइडेड आहे त स्पीकर जेको आहे सो असेंबली जो 14 ॾींहंनि जे अंदरि इजलास घुराइण जो पाबंद आहे ऐं जेको आर्टिकल 254 जो हवालो ॾिनो वञे थो उहो उन सूरत में हा त जंहिं सूरत में का एॾी वॾी मजबूरी हुजे इजलास 14 ॾींहंनि खां अॻु में बि इजलास घुराए सघे थो ऐं अहिड़ी कहिड़ी का एक्सेप्शनल सूरत हाल आहे जो तव्हां आइन खे सबूतार करण जे पोयां पिया हो या आइन जी वायोलेशन तव्हां कयो था ऐं मुंहिंजे ख्याल में अहिड़ी का सूरत हाल कोन्हे उन जे करे ॿुधाए पई त एक्सेप्शनल सूरत हाल आहे एतिरो वॾी OIC कॉन्फ्रेंस आहे जंहिंमें महिमान था अचनि ऐं जॻह जो बि उहो ॼाणाइनि पिया त जाइ जो बि को हंधि अवेलेबल न हो ज़ाहिर आहे उन कॉन्फ्रेंस जेका हुते थियणी आहे त इजलास लाइ का अवेलेबिलिटी न हुई त उहे मुख़्तलिफ़ रीज़न्स त हुकूमत ॼाणाए पई। इहो अहिड़ो रीज़न कोन्हे जंहिंखे जेको आहे कॉन्स्टिट्यूशन एक्सेप्ट करे कॉन्स्टिट्यूशन इज़ अबोव ऑल थिंग्स ऐं उन में तव्हांखे जेको आहे इहो रीज़न कोन आहे त जेको आहे हुते तज़ीन ऐं आराइश किथे क़ौमी असेंबली इजलास किथे बि थी सघे थो छो त कॉन्स्टिट्यूशन में इहो मैंडेटोरी आहे तव्हां जेको आहे 14 ॾींहंनि जे अंदरि माना तव्हां 3 ॾींहंनि जे अंदरि बि घुराए सघो था अॻु में छो न हुकूमत घुरायो त मुंहिंजे ख़्याल में इहो नॉर्मल प्रोसेस आहे बाक़ी जेसि ताईं जेको आहे सो मेंबर्स जो तालुक़ात तव्हांखे ख़बर हूंदी त 90 जे ॾहाके में जेको आहे सो इहो अनस्टेबल पॉलिटिकल सिस्टम हो ऐं मेंबर्स जी जेको आहे सो हार्स ट्रेडिंग वग़ैरह जा इल्ज़ाम लॻंदा हुआ उन जे करे कॉन्स्टिट्यूशन में हिकिड़ो जेको आहे सख़्तु प्रोविजन विधो अथऊं त जेकॾहिं मेंबर जेको आहे सो डिफेक्ट थींदो त उन जे लाइ कॉन्सिक्वेंस आहे उन जे लाइ कॉन्सिक्वेंस इहो आहे त उहो जेको आहे सो पंहिंजी सीट विञाए वेंदो या डिस्क्वालीफाई थींदो।